अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवी ॾिसी आयो मेरान टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रुखसार पंवर। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म जे ॿिनि ख़ासि मामलनि डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा ऐं तानिया इदरोस इस्तीफ़ा ॾेई छॾी। ज़फ़र मिर्ज़ा चयो आहे त मुआविन ख़ुसूसी जे किरदार ते मुसलसल तनक़ीद सबबि इस्तीफ़ा ॾिनी। ख़ुशी आहे इन वक़्तु इस्तीफ़ा ॾिनी जॾहिं कोरोना केस घटि आहिनि। तानिया इदरोस चयो आहे त अवामी मुफ़ादत ख़ातिर इस्तीफ़ा ॾिनी, मुंहिंजी ॿिटी शहरियत ते सवाल उथारिया विया। क़ौमी असम्बली दहशतगर्दी ख़िलाफ़ तरमीमी बिल ऐं सलामती कौंसिल एक्ट तरमीमी बिल 2020 मंज़ूर करे वरितो। मुराद सईद जी तक़रीर दौरान मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि जो गोड़, स्पीकर डायस जो घेराव, अपोज़िशन ऐं हुकूमती मेंबरनि पारां हिक ॿिए ते सख़्त तनक़ीद, ऐवान मच्छी मार्केट बणिजी वियो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त कुझु शरारती माण्हुनि नालनि में पत्थर विझी छॾिया। सोल्जर बाज़ार जे नालनि मां वॾा वॾा पत्थर कढिया विया। सईद गनी चयो आहे त 2 सालनि दौरान वफ़ाक़ी हुकूमत कराची खे कहिड़ो मंसूबो ॾिनो आहे। ॿुधायो त वफ़ाक़ मेयर खे नालनि जी सफ़ाई लाइ केतिरी रक़म ॾिनी। मके शरीफ़ जे हिफ़ाज़ती क़दमनि सां हज जे रुकननि जी अदायगी शुरू। काबतुल्ला शरीफ़ जे तवाफ़ खां पोइ हाजिन जी मिना आमद। सुभाणे हज जो रुकन वक़ूफ़ अरफ़ात अदा कयो वेंदो। कोरोना सबबि सऊदी अरब में मौजूद माण्हू ई हज अदा करे रहिया आहिनि। जातीअ जे ॻोठ जुमो हिंगोरज में कार इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल। जवाबदार हनीफ़ हिंगोर जो गोलियूं हणी पंहिंजी भेण ऐं पाड़ेसरी नौजवान खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार थाणे ते पेश थी गिरफ़्तारी ॾेई छॾी। मियां साहिब वेझो जागड़ लिंक रोड ते 2 मोटरसाइकिल में टक्कर। हादसे में 2 नौजवान साईदाद ऐं दिलशाद लंडफोत, 2 ॼणा ज़ख़्मी। मटियारी वेझो क़ौमी शाहराह ते 2 धार रोड हादसा, नींगरी औरत फोत। ईद उल अज़हा में बाक़ी 3 ॾींहं बचिया। मालपड़नि में ढोरनि जी ख़रीदारी में तेज़ी न अची सघी। हर कंहिंखे सस्ते ऐं सुठे ढोर जी ॻोल्हा। हर तरफ़ महांगाई जो दाहो। महांगाई सबबि ख़रीदार परेशान। ढोर विकिरो न थियण सबबि वापारी ऐं भाॻियुनि में मायूसी।